जंगी इमाम खे ख़बर ॾींदा आलम मोहम्मद शफ़ीक़ जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ कोहिस्तान जे ॻोठु अल वसायो पालरई में अॼु काशिफ इक़बाल थैलेसीमिया ट्रस्ट ऐं शिकागो फ्रेंडर्स ऑफ पाकिस्तान पारां बोर्ड मुतासिर बेघर 16 ख़ानदाननि में मुफ़्त घर ॾियण जी तक़रीब थी गुज़री, जंहिंमें ग़रीब मारूड़नि खे मुफ़्त घर तक़सीम कया विया। तक़रीब में चीफ इंजीनियर जनाब फ़िरोज़ अकबर, जनाब बिलाल मुल्ला, काशिफ इक़बाल थैलेसीमिया ट्रस्ट जो बानी खुदा तरस शख्सियत जनाब महमद इक़बाल आराइन, मैडम शुमाइला ख़ालिद, मैडम मरियम आसिम भट्ट, एडवोकेट पुनू अकीली, ख़ालिद इक़बाल, कनीज़ इक़बाल, सिंध मीडिया फोरम जो चेयरमैन वफ़ा अकरम अब्बासी, बहादुर औरत अगवान, समाज सुधारक वुमेन वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जी अगवान मैडम ज़ारा जाखरू, समाज सुधारक सीनियर सहाफ़ी फारूक शेख, सीनियर सहाफ़ी मंजूर पालारी, रईस सादिक बिरोई, बहरीन का इस्माइल ऐं संदसि फैमिलीअ शिरकत कई। प्रोग्राम जा डोनर आपा रिहाना जब्बार, बिलाल मुल्ला, मुक़द्दा फैमिली, इमदानी फैमिली, अब्दुल मजीद फैमिली, उर्मगन फैमिली, आमना मोतीवाला आहिनि। तक़रीब में घरनि जी तमीर में किरदार अदा कंदड़नि में इनाम तक़सीम कया विया। बेघर माण्हुनि खे जॾहिं घरनि जूं चाबियूं ॾिनियूं वयूं त उन्हनि जे अखियुनि में लोड़कतरी आया। ग़रीब मारूड़नि शुक्रियो अदा कंदे चयो त असां मिसकीन माण्हुनि कॾहिं बि न सोचियो त असांखे कॾहिं कखावां घर छॾे अहिड़नि आसूदा घरनि में रहंदासीं। हुननि घरनि में असांखे कमरनि, लाइट, बाथरूम समेत सभु सहूलियतूं ॾिनियूं वयूं आहिनि। महमद इक़बाल आराइन ॻाल्हाईंदे चयो त अलाह जेकॾहिं असांखे सिहत ऐं हिमत ॾिनी त असां पंहिंजी मदद पाण त अञा वधीक माण्हुनि खे घरनि जूं सहूलियतूं ॾींदासीं। हुन माण्हुनि खे घरनि जूं चाबियूं ॾींदे चयो त तव्हां हाणे हुननि घरनि में रही पंहिंजनि बचनि खे स्कूल में ज़रूरु पढ़ाइजो, जंहिं लाइ असां कोशिशूं कंदासीं त हिते सुठो मयारी स्कूल तइमीर थिए। तक़रीब जे इख़्तिताम ते ग़रीब मारूड़नि में लंगर तक़सीम कयो वियो। आख़िर में इक़बाल आराइन हिफ़ाज़त लाइ आयल मुहाफ़िज़नि खे अजरकूं पाराए हुन जी हिमत अफ़ज़ाई कई।